अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आउं आहियां तव्हांजो पंहिंजो सईद तुनियो। कुझु ॾींहं पहिरियों तव्हांखे ख़बर हूंदी त सुहिणी तुनियो, सुहिणी नाज़ जेका सिंगर बि आहे, एक्टर बि आहे, असांजी को स्टार आहे, गॾु कमु कंदा आहियूं, स्टेज ते बि ॿियनि फील्ड्स में बि गॾु आहियूं, सिंगिंग कंदी आहे, ऐं नदीम ख्वावड़। सो इन ॿिन्ही खे कुझु ॾींहं पहिरियों पंहिंजे ई दोस्तनि जे सर्कल मां कंहिं फ़ोन करे, जीअं असां अमूमन आर्टिस्टनि खे माण्हू घुराईंदा आहिनि त बाबा अचो प्रोग्राम करे वञो, ऐं असां आर्टिस्ट एतिरा त दिलि जा सख़ी हूंदा आहियूं त बग़ैर कंहिं एडवांस जे, बग़ैर कंहिं गारंटी जे, बग़ैर कंहिं सिक्योरिटी जे असां निकिरी पवंदा आहियूं उन्हनि ॾे। त उहे ई दोस्त वरी असां लाइ छा कंदा आहिनि त अहिड़ो इंतज़ाम करे छॾींदा आहिनि त कुझु दोस्त उन ॼार में फासी पवंदा आहिनि, कुझु वरी अलाह जी महिरबानी सां मौजिज़ातनि निकिरी वेंदा आहिनि। त असांजे हिननि दोस्तनि खे, आर्टिस्ट दोस्तनि खे, हे बिल्कुलु जानो मानो जेको आहे रिकॉर्डिस्ट आहे असांजे लाड़काणे जो पुराणो नदीम, ऐं हीअ सुहिणी नाज़ आहे, हे ॿई प्रोग्राम ते वञनि पिया। उन्हनि खां पुछंदासीं तफ़सीली त कहिड़े पासे पिया वञनि, कीअं। त उन्हनि सां रस्ते में कुझु अहिड़ी वारदात थी अगवा जी, जंहिंमां उहो मौजिज़ातनि बची आया आहिनि। सो पहिरियों पुछूं था सुहिणी नाज़ खां, सुहिणी एक्चुअली थियो छा हो, तव्हां असांखे थोरो नटशेल में अगरि ॿुधाईंदो तव्हांजी महिरबानी थींदी। असल में 15 तारीख़ ते मुझे फ़ोन आई, तव्हां ॾे फ़ोन आई? हाँ, माना नदीम ॾे फ़ोन आई त बाबा प्रोग्राम आहे तव्हांजो, तव्हां सुहिणी नाज़ खे वठी अचो, असांखे सुहिणी नाज़ जो आवाज़ु ॾाढो वणंदो आहे। माना पोइ नदीम मूंखे चयो त मां तने कोन थो सुञाणां, थी बाबा मां तव्हांखे नथो सुञाणां, थी सुहिणी असांखे सुञाणींदी आहे। वरी मूं उन्हनि सां फ़ोन ते ॻाल्हायो, मूं चयो हाल वाल कयो, उन्हनि मूंखे अहिड़ा पार पता ॾिना त मुंहिंजा हू सुञातल हुया। अच्छा, तव्हां उन्हनि सां फ़ोन ते ॻाल्हायो, तव्हांजो छा एक्सपीरियंस रहियो उन्हनि सां फ़ोन ते ॻाल्हाइण जो? इहो त जीअं कॉल आई त कॉल अननोन नंबर ते हुई, मूं राब्तो कयो, हेलो कयुमि त हेलो सां मूंखे चई मां जबार मलक करायां थो, ऐं जेको आहे सुठे टाइम खां वठी मां माना अदाकारी कई आहे, ऐं सुहिणी नाज़ मूं सां गॾु स्टेज ड्रामा, फिल्मियूं, टेली फिल्मियूं में तमामु घणो कमु कयो आहे। तव्हां मूंखे नथा सुञाणियो, मां तव्हांखे नथो सुञाणियां, छो जो हाणे हिकिड़ो अननोन नंबर ॿियो जेको ॻाल्हाए मां हुन सुञाणे न पियो बेसिकली, पर जबार मलक चई त मुंहिंजो कंहिंसां वास्तो ई न आहे मलक सां। उन हवाले सां मां इहा ॻाल्हि सोची, मां सुहिणी हे माण्हू ॻाल्हाए थो, चए थो सुहिणी सां ॻाल्हाए, सुहिणी जीअं ॻाल्हाए सुहिणी सां इहा ई ॻाल्हि कई, मां तव्हां सां किरदार में कमु कयो, तव्हां मूंखे थप पई हुई, मुंहिंजो नालो हे हुयो, ऐं डायरेक्टर असांजे माना हुनजो फिल्म जो जेको हुयो अली हसन सूमरो साहिबु, तव्हां सुञाणींदा उनखे कश्मीर जो आहे, जेकॾहिं तव्हां असांखे नथा सुञाणियो त असां उनजी मार्फत तव्हांखे घुरायूं। असां चयो त इहो त अञा बहितर आहे। ईअं ई कंदे पोइ चई भला नंबर उनजो मूं वटि कोन्हे, तव्हां नंबर आहे त तव्हां ॾियो। मां सुहिणी उनजो नंबर कढी उन्हनि खे ॾिनो, उन्हनि राब्तो कयो उन्हनि सां, अली हसन खे चई हे ॻाल्हि आहे, माना फ़नकार आहे, मां तव्हां ड्रामा में कमु कयो, वधि करे उन्हनि जेको ॻाल्हायो, पर इहा फ़ोन आई वरी पोइ अली हसन ॾे असां पाण कईसीं। अच्छा, छो जो हुन प्रोग्राम वारे जीअं असांखे चयो त माना तव्हां नंबर मोकिलियो, उन्हनि वरी बाद में कॉल कई, चई बाबा मां ॻाल्हाए छॾियो आहे डायरेक्टर सां, तव्हां भली ॻाल्हायो हुन सां। वरी असां राब्तो हुन सां कयोसीं त सर हे ॻाल्हि हीअं आहे, हे मसइलो हीअं आहे, असां भला ॾियो हाल वाल इन तरीक़े सां प्रोग्राम हिकिड़ो मिले थो, तव्हांजे ड्रामे में भला को माण्हू आयो या फिल्म में, टेली फिल्म जेकी, हुन चयो चई बाबा मुंहिंजे 3-4 सालनि में अलाए केतिरा अदाकार, अलाए केतिरा ईअं माना शौक़िया तौर आया आहिनि माण्हू, कमु करे आहिनि मूंसां गॾु, मूंखे ज़हन ते नथो हुजे, बाक़ी तव्हां बेफ़िक्र थियो, जेको ॿुधाए थो मलकनि जो ॻोठु, तव्हां बेफ़िक्र थी तव्हां हलिया वञो, इहे माना ईअं सम्झो असांजी तर ॼाण। इहा हाणे तसली ॾिनी त असांखे हिकिड़ी माना तसली थी पई, बाबा को मसइलो न आहे, जेको आहे माण्हू पंहिंजा आहिनि। मूं सुहिणी सां ॻाल्हि कई, मां चयो सुहिणी चयो बसि पंहिंजी जेको आहे गैंग वारा माण्हू आहिनि, दोस्त आहिनि, माना ड्रामनि वारा आहिनि, असांजा पंहिंजा ई आहिनि, हलिया हलंदा। सुहिणी, तव्हां हुनखे जॾहिं तव्हां फ़ोन ते ॻाल्हायो, तव्हां वाक़ई हुनखे सुञातो या तव्हां चयो त ठीकु आहे बसि चए थो त हुनजी ॻाल्हि ते मां यकीन थी कयां? न, उहो मां हुनखे रियल में सुञाणींदी आहियां। हा, कुझु टाइम अॻु में हुननि जी मूंसां मुलाक़ात थी आहे। हा, पोइ हुन मूंसां वीडियो कॉल ते बि ॻाल्हायो, ऐं पंहिंजो व्हाट्सअप नंबर बि उन्हनि मूंखे ॾिनो, त उन मां इहो माना नोटेट कयो त मां हिनखे सुञाणां थी। अच्छा, ज़हन में आयल आहे। अच्छा, माना तव्हां हुनखे सुञातो पोइ वियो? जी जी। अच्छा, इहा त वरी हैरान कुन ॻाल्हि आहे त नदीम बि सुञातो, सुहिणी बि हुनखे सुञातो। अच्छा, नेठ तव्हां हितां वियो लाड़काणे मां निकिरी? असांजो तक़रीबन जीअं 21 तारीख़ असांजो स्टेज ड्रामो हुयो हिते। जी, सही जेको आहे डायरेक्शन साहिद जो ड्रामो हिते स्टेज ड्रामो 21 तारीख़ रखियलु हो जी, आर्ट काउंसिल में। तक़रीबन 11 बजे फ़ोन कई मूं हुनखे, जो बरसाति हले थी, ड्रामे जी असांजी पोज़ीशन ओके थिए थी, रिहाण हले पई, रिहाण जे दौरान हुन कॉल कई। वरी पोइ सुबुह जो जी भला तव्हां सुभाणे अचण जो पको प्रोग्राम आहे, असां तव्हांजे लाइ इंतज़ामु कयो आहे, हे कयो आहे, उहो कयो आहे, घणो कुझु ॻाल्हाए पियो। मूं चयो ठीकु आहे, को मसइलो न आहे, सुभाणे असां तव्हांजा महिमान आहियूं, छो जो असां ज़ाहिर ॻाल्हि तव्हां पेमेंट मोकिली आहे, हुन जा ई पेमेंट जो जीअं ॻाल्हि थिए त मूंखे हुन चयो चई तव्हां पेमेंट घणी वठंदव,
मां हुनखे चयुमि बाबा असां 20,000 वठंदा आहियूं, चई को मसइलो ई न आहे, का ॻाल्हि ई न आहे, 20,000 मां तव्हां ॾे असां जेको आहे 10,000 मोकिलियूं था, बाक़ी 10,000 तव्हांखे असां जंहिं ॾींहुं तव्हां ईंदव उन टाइम ॾींदासीं। मां तव्हां जे टाइम ईज़ी कराए पोइ ॿुधाई। हुन छा कयो 15 तारीख़ ते कॉल ते इहो गुफ़्तगू थी, 17 तारीख़ हुन असांखे एडवांस मोकिले छॾी। 17 तारीख़ हा तव्हांखे एडवांस मोकिली? हा 10,000 मोकिली, 7,000 जीअं हो 10,000 असांखे मोकिली 17 तारीख़ ते। त असांखे यकीन पइजी वियो त हिकिड़ो प्रोग्राम आहे। हाणे वरी हुननि बि असांजे दोस्तनि चयो त वाह को मसइलो ई न आहे, ॻोठु जेको आहे मलकनि जो माण्हू सेफ अने ओड़े हिसाब सां असां सोच रखी त ठीकु आहे। पर पोइ बि मुंहिंजे दिलि में इहा ॻाल्हि खुटखोट हुयो, जंहिंखे मां नथो सुञाणियां, थी सघे थो सुहिणी जंहिंखे सुञाणे थी उहो अलाए केरु न केरु, अलाए छा हुजे हुते मसइलो। मां पंहिंजे हिसाब सां सोच मुताबिक़ हवाले सां मां हिननि खे चयमि, मां चयमि सोणी खे हाणे जीअं 22 तारीख़ सुबुह जो 9 थिया मां निंड पियोसि, काल आई मूंखे चई त यार अञा ताईं तव्हां न निकिता आहियो, भला ॾिवालाल काएं ताईं पुॼंदो? मां तव्हां वटि असां काएं बजे ताईं पुॼूं? चई बसि तव्हां असांजे 7-8 बजे ताईं तव्हां पुॼो। मां चयुमि हिकु गहरे लाइक़ु आहे, ॿियो 7-8 थो चए, न इलाइक़े जा असां सुञाण वारा आहियूं, न का शइ आहे, न को मसइलो, माना हिकिड़ो दिलि में वहम हिकिड़ो। मूं हुनखे चयो सुणी खे मां न असांखे थो निकिरणो पवंदो, 10-11 बजे निकिरूं, जीअं असां हुन पोज़ीशन ते जेको जिते शादी आहे उते असांखे 3-4 बजे पुॼणो आहे। माना ॾींहुं शींहं आहे, मां चयुमि ॾींहं जो असांखे पुॼणु ज़रूरी आहे, छो जो ॾींहं जो न असां पुॼंदासीं त असां भुलिजी सघूं था। राति जे टाइम वगड़े में ॿियो त हिकिड़ी आउट सिटी आहे कश्मीर, असांखे हिते इलाइक़े जी बि ख़बर न आहे। पोइ बि हिकिड़ो कमु कंदासीं हुते दोस्तनि मुंहिंजा खंदकोट में, उतां असां संगत खे खणंदासीं बहितर आहे। हिन चयो न कश्मीर आहे डायरेक्टर चयो आहे त तव्हां हलो मां बि तव्हां ॾे ईंदुमि 9 बजे ताईं। वरी इहा बि हिकिड़ी माना हिनखे पकड़ी न त मां 8-9 बजे ताईं तव्हां ॾे ईंदुसि। हुन अली हसन इहो बि हुयो सिलसिलो। उनखां पोइ मूं हुनखे चयो न मां मुंहिंजा दोस्त आहिनि कुझु माना जेके असांखे तो कंदकोट मां खणा। मीरानी शाइर बि आहे, रेंजर्स जो माण्हू हो, कंहिं वक़्तु रेंजर्स में हुन माना ड्यूटी कई सुठो टाइम 10-15 साल, वरी हाणे रिटायर बि आहे मुंहिंजे ख़्याल आहे, अलाए आम ड्यूटी आहे ज़हन ते न आहे, पर शाइर सुठो आहे। उनखे मां कॉल कई, मूं चयो हीअ ॻाल्हि आहे प्रोग्राम आहे असांखे जेको आहे तव्हांजे इलाइक़े में मिलियो आहे। चई बाबा उहो केरु आहिनि? मां चयो हाणे इहा आम्हूं साम्हूं अची वरी तोखे हाल वाल ॾियूं था। चई अॼु त हुया प्रोग्राम आहे, बिल्कुलु अॼु इहा बसि मां तव्हां ॾे कंदकोट 3 बजे ताईं पुॼी वेंदुसि। असां पूरे 3:30 बजे असां हुते पुॼी वियासीं कंदकोट। दोस्त मिलियो असांखे, वरी हुन चांहि पीआरी, वरी कचहरी कंदे कंदे वरी हुन ॾे नंबर जेको जीअं प्रोग्राम जबार मलक नाले जीअं शख़्स ॻाल्हायो उन कॉल मिलाए करे मूं हुनखे ॾिनमि। मां चई तव्हां ॻाल्हायो हुन सां, हुन ॻाल्हायो त हुनखे चई बाबा जेको आहे सो कश्मीर में प्रोग्राम रखूं पिया, पर हाणे कश्मीर में न आहे, तव्हां हीअं कयो बडाणी पुॼो, बडाणियुनि में हिते अंधी वारी फाटक आहे हिते जेको अंधी वारे फाटक ते बसि मुंहिंजो हमरा बीठो अथव तव्हांखे वठी ईंदो, पर तव्हां सादरी छो आया आहियो? 3-3:30 बजे ताईं तव्हां कीअं पुॻा? मां चयुमि हिकिड़ा प्रोग्राम जेके ॾींदा आहिनि उहे ख़ुशि थींदा आहिनि, बाबा फनकार सादरी अचे थो, माना हुन ख़ुशी थियणु खपे। पर इहे बि असांखे थोरो दिली वहम अञा वधंदा वञनि पिया। माना तव्हांखे ख़दशात हुया त इहे ख़दशात हुया मूंखे, हा ज़हनी। वरी अॻिते जीअं वियासीं हुनखे दोस्त खे खयोंसीं गाॾी मां, जीअं असां हुते वियासीं अंधी वारे फाटक ते, उन साम्हूं होटल हुयो, होटल जे वक़्त सां माना उते ई असां गाॾी बीहारीसीं। हिन कॉल कयो, मां चयुमि यार हिते छोकिरो कोई बि तव्हां आहे हेॾो कहिड़ो माण्हू आहे? यार छोकिरो अञा ताईं तव्हां न पुॻो आहे छा? मां चयुमि लाड़काणे यार असां पुॼी विया आहियूं हिते, तव्हां अञा ताईं को ज़ाहिर ई न आहे जेको तव्हांजे माना वेझड़ में प्रोग्राम आहे हिते। बाबा को मसइलो न आहे, बसि छोकिरो मुंहिंजो अचे थो तव्हांजे मोटरसाइकिल ते। मां चयुमि भला हुन नंबर मोकिल, या नंबर बि मैसेज कयां? पोइ नंबर हुन मैसेज कयो, उहो आहे मूं वटि। नंबर ते मां ॻाल्हायो, मां चयुमि बाबा हलो किथे पुॻायो? चई साईं मां मोटरसाइकिल ते बसि अचां थो, बसि पुॼण वारो आहे तव्हां ॾे। असां हिते बीठा ईअं पंहिंजे ख़्याल सां ई असांजो ठीकु आहे। हिते 10 मिंट मां बीठुमि, मां चयुमि ईअं सिजु लहंदो ईंदो, अलाए केतिरे टाइम ताईं हे पुॼे। सुणी खे मां गाॾी में वियो, बसि मां निकिरूं था निकिरी करे हलूं था बडाणी जेको चवंदा इलाइक़ो ॿुधाईंदा। मूं छा कयो उन सां राब्तो कयो, जीअं मोटरसाइकिल वारे जो नंबर ॾिनो। मां चयो भला असांखे किथे अचिणो आहे? तव्हां बडाणी वारो पासो वठी तव्हां कार ते हलाइजो, गुड्डू बेराजी आई ईंदव पुल, उन खां पोइ टपी करे मां अचां थो। सही आहे। असां गाॾी ते निकितासीं, जीअं निकिरी करे वियासीं हलला नेठ असां उहो टपी वियासीं, गुड्डू बेराजा जो पुल हुई उहा बि टपी वियासीं। परते कचो हुयो, हुन कचे में जीअं असां पुॻासीं त हिते मूंखे मीराली चयो दोस्तो मीरबेग, यार हे त असां हाणे कचे में पुॼी विया आहियूं, हाणे हिन जो ॻोठु किथां आई पुछा कयूं भली। वरी असां डायरेक्ट हुन मालिक सां ॻाल्हायो, जबार मलक नालो ॿुधायो। मूं चयो बाबा हे ॻाल्हि आहे त चई यार तव्हां टपी छो आहियो? तव्हां हुते स्टाफ ते बीहो आहे, मुंहिंजो माण्हू तव्हां ॾे अचे पियो न। मां चयोमि असां ॾे अचे, जेतिरे ताईं अलाए केतिरो टाइम लॻे हुनखे, असां तव्हां ॾे पुॼूं था पाण। एतिरे में जीअं अॻिते हलियासीं, हुन चयो बसि तव्हां हाणे हीअं कयो, छोकिरो तव्हांखे धक ते ई मिलंदो, तव्हां अचो बसि इहो ई रस्तो अथव साॻियो। बाबा ॻोठु कहिड़ो आहे? चई बसि ॻोठु हिन मीराणियुनि जो ॻोठु अथव हिते, उन भरिसां बसि मुंहिंजो ॻोठु आहे। माना वेरीफाई माना फाइनल नालो न पियो ॿुधाए,
अचो बसि अचो असांजो ठीकु आहे अॻिते हला नेठि 10-15 मिंट 20 मिंट असां अञा सफ़र कयोसीं तक़रीबन असां बडाणनि खां ईअं सम्झ 15 किलोमीटर हेठि लही आयासीं कचे में जीअं लही आयासीं साम्हूं ॾिठो त हिकिड़ो चौक आहे उतां माना मोटरसाइकिल अचे पई जीअं असां सां मिलियो जीअं जो असांखे मिलियो त नालो मां पुछां मां बाबा तव्हांजो नालो चयो मुंहिंजो नालो जादो आहे जादो खान मां जादो खान हाणे प्रोग्राम जंहिंजो हुजे तव्हां मूं मां ॾिठो त जंहिंजी प्रोग्राम हूंदो आहे शादी हूंदी आहे उहो तयारु हूंदा आहिनि कपिड़ा वपिड़ा डिसेंट हे पर हिन जी हालात माना नज़रे मां इहे अचनि पिया त हीअ माना को जीअं बुखा बंगाली हिकिड़ा हुजनि सफ़ा न कपिड़ा ढंग जा न का ॻाल्हि माना सफ़ा हिकिड़ो वार बुजरा माना उन्हनि जी शेप मां मूंखे इहा नज़र आई मशकूक क़िस्म जा माण्हू आहिनि ऐं हीअ असांखे अॻुवा करण जी कोशिशि कंदा हिते तासरात माना वधी विया मुंहिंजा मूं संगत खे चयो सभिनी खे त बाबा हीअ माना जेको माहौल आहे असां धाड़ेलनि जे चकर में अची विया आहियूं पर अलाह ख़ैर कंदो मीराली चयो आहे को मसइलो न आहे मूं ॾेई ईंदासीं माना उन असांखे हिते त सम्झी वियो सभु असां हिते सम्झी आया सभु हे मसइलो आहे पर हाणे ॾिसूं त केतिरे ताईं वठी थो वञे हिन जो मीराणी जो ॻोठु आहे त मीराणी हुन चयो मुंहिंजा दोस्त आहिनि मीराणी हिते मां हुननि ॾे फ़ोन कयां थो हिन जो फ़ोन कई मीराली चई बाबा हिते फिलाणे माना मलक नाले शादी हुननि चयो बाबा का शादी न आहे हिते शादी थींदी न आहे तव्हां कीअं था चयो शादी थींदी आहे सिंपल तरीक़े सां हिते फनकारी न ईंदा आहिनि असांखे अञा माना डाउट पइजी वियो मीराणी चयो तव्हां काॾे था निकिता अचो ऐं तव्हां किथे पुगायो असांखे असां फिलाणे जी जॻह ते जो दोस्त सां गॾु ॿुधायो चई फिलाणे जॻह ते पुॼी विया चई त तव्हां सिधो तव्हां कचे में पुॼी विया चई हाणे को मसइलो न आहे तव्हां पुॼो हिते चौक अथव चौराई ठहियलु अथव हिते ई तव्हां बीजो असां तव्हां राब्तो कयूं था जीअं असां पुगासीं बसि चौराहे ते पुगासीं त हाणे हेॾो हिकिड़ो हीअं रस्तो वञे पियो खॿे लेफ्ट साइड हिकिड़ो राइट साइड वञे पियो साम्हूं सिधो हुयो असां सोचियोसीं हाणे जेकॾहिं लेफ्ट साइड हुन मोटरसाइकिल वारो हेॾे हीअं वियो हीअं जो घटि में घटि 1/2 किलोमीटर माना असां खां पूरी खां माना ॿी इशारो थो करे अचो अचो हेॾे अचो उन रोड खां पोइ जीअं माना लेफ्ट साइड जो रोड हो उनखां पोइ थोरो अॻिते वञी 1/2 किलोमीटर खां पोइ हीअं हिकिड़ो लाड़ो हुयो जंहिं लाड़े में सॼी संगत हुते वेठी जेकॾहिं असां हीअं लड़ी करे उन लाड़े में असां हीअं वञूं अॻिते त पोयों बि अची माना पुॼी वञनि अॻियो दरिया हुयो साम्हूं ॿेड़ा ज़ाहिर थियनि पिया माना वण हुया वणनि जे परियूं ॿेड़ा सॼो कमु असां नज़ारो ॾिसूं पिया अहिड़ा जीअं असां उते पुगासीं सुहिणी नाज़ जा तासरात माना मटिजी विया हिन चयो हाणे असां अॻिवा थियूं था मां ॾिनी तसलीम ॾिनी उहा को मसइलो न आहे असां सां बि हथियार गॾु आहे अहिड़ो को मसइलो थियो फायरिंग थींदी असां पहिरियों हा अच्छा पोइ जीअं असां वेठासीं पोइ असांजो दोस्त फोर्स जो माण्हू सियाणो माण्हू हुन मूंखे चयो हाणे त नदीम भाई तव्हां बि लही अचो ऐं जेका मां बि लही करे चौक ते हली बीहूं था जीअं उन्हनि खे इहा ख़बर पए त हिते ई आहिनि भाई गाॾी खे थो फेरायूं था पोइ हिते गाॾी जीअं असां चौक ते न बीहाईसीं थोरो पोइ ते बीठी गाॾी जीअं ॿिली पहिरें माना फेराए जीअं रुख हेॾे गाॾी पोइ ते करे त पोइ हितां ई जीअं माना जेको फायरिंग कंदासीं हवाई फायर कंदासीं जीअं हुनखे इहा ख़बर पए हा हुन हुयो हथियार हुयो मां कचे इलाइक़ो असांखे खणणो हथियार हूअं बि सदाईं हूंदो आहे कचे इलाइक़नि में पोइ अहिड़े हिसाब सां असां सोचे रखीसीं वरी हिन दोस्त असांजे वरी मीराणी हुनजा संगत वारा हुया उन्हनि खे फ़ोन कई चई यार हिन तरीक़े सां हाणे पुॼी विया आहियूं चौक ते हुन असांखे आइडियो ॾिनो त बाबा जेको आहे तव्हां हिते बीहो बसि हिते जीअं तव्हां फायर कंदो त सम्झी वेंदासीं हाणे तव्हां पोइ ते वञण वारा आहियो जीअं तव्हां पोइ ते वेंदो त असां फायरिंग हेॾो अधु धुंध कंदासीं त जीअं हुननि खे इहा ख़बर पइजी वञे त हिननि जा माण्हू आहिनि हिननि जा माण्हू हिते हिन सां गॾु आहिनि अहिड़े तरीक़े सां जीअं असां हुते माना प्लानिंग ओके कईसीं पोइ हुन फ़ोन दोस्त हुननि ॾे कई ठीकु आहे मां 2 मिंटनि में थिए छो जो टाइम एतिरो न हो सिज लहंदो वञे पियो परे खां गॾिगोड़ माना वेॾो टणका लॻा पिया माना ख़बर पए पई मौसमियात बि हाणे ख़राबु थिए थी हालात माना उहे बि ख़राबु थियण वारा एतिरे जल्दी में ई बसि पोइ असांजो दोस्त पिस्टल कढी जीअं को पिस्टल बीठो लेफ्ट साइड ते जेको असांजो मोटरसाइकिल वारो उहो असांजी रेंज खां एतिरो परे हो जो हुनखे एतिरो तजुर्बो हो जेको दोस्त असांजो हुन चयो जेकॾहिं मां फायर हिनखे सिधो हणंदुमि बि इहो फायर मूंखे लॻंदो न इहो हवाई वेंदो माना एतिरो 1/2 किलोमीटर माना घणो पंधु चङो साम्हूं दराई माना एतिरे हिसाब सां माना मुफ़ासिलो हुयो हुन छा कयो हवाई फेर कयो हिकु फेर कई ॿियो फेर कई मूंखे हाणे भॼ गाॾी में तूं बि मां जीअं गाॾी दर खोली दरी खोली असां वेठासीं गाॾी स्पीड में ड्राइवर हा माना बग़ैर माना ब्रेक किथे बि न डज़ गाॾी सड़क सकी माना कची सड़क हुई माना जेतिरी उनखे गाॾी में स्पीड 160 170 माना हुन असां ज़िंदगी में एतिरी स्पीड न थी त गाॾी एतिरी स्पीड में निकिरंदी आहे माना एॾी स्पीड जेतिरी हुई माना दा ठा थी वियो पोयों फायरिंग हलंदी रही असांखे पोयों ख़बर ई न पई दुध थी वियो पोयों छो जो कची सड़क ई एतिरे में जेको आहे असां 15 ते फ़ोन कईसीं जिन्हनि 3-4 मोबाइलियूं जेके असां ॾिठियूं जीअं असां पुल टपियासीं त परियों अचनि पियूं वारो सारो उन्हनि असांखे बीहारियो हुते रिलीफ ॾिनो त बाबा को मसइलो न आहे तव्हां गाॾियुनि में तव्हां हिकिड़ी मोबाइल ॾियूं था बाक़ी 2 मोबाइल उहे फायरिंग कंदी उहे वरी उनजे पोयों माना वयूं
असांखे जीअं पके में आंदो रोड ते हिते जेको आहे असांजो PSO साहिबु हुयो मलक साहिबु अब्बास मलक साहिबु, उन असांखे तमामु घणी रेस्पेक्ट ॾिनी। उन चयो बाबा मानी खाधी अथव, असां चयोसीं हाणे साईं काॾो मानी, हेॾो मसइलो, वरी हलिया असांखे SP हाउस ते वठी हलिया, उते असांखे मानी खारायूं, चांहि पीआरियूं। आख़िरी में उन्हनि चयो भला पैसा गाॾी में पेट्रोल आहे या उन्हनि जी महिरबानी आहे? वरी मां चयुमि बिल्कुलु साईं गाॾी में पेट्रोल आहे, छो जो असांखे उन्हनि जे लाइ 10,000 मोकिलिया, त उन्हनि इहे लफ़्ज़ चया त बाबा असांजो एतिरो वॾो प्रोग्राम आहे जो तव्हां 50,000 खणी वञो, त इन करे असां 30,000 खुलिया खणी वियासीं। उहा बि ॼण पेमेंट असां वटि हुई, माना हिकिड़ो जेको हुनजी प्लानिंग हुई पर उन मुताबिक़ असांखे 30,000 हुया, उहा बि पेमेंट असां ॾाहे त उहो खिले पियो। PSO खिलियो, चई यार वॾी ॻाल्हि आहे तव्हां अहिड़े इलाइक़े में। ऐं साईं अमजद साहिबु शेख साहिबु उहो बि राब्ते में हुयो, उहो बि अची पोइ जीअं आयो हुन चयो यार हे तव्हां हेॾा माना जेको आर्टिस्ट आहियो, ही गैर इलाइक़े में तव्हां निकिरी असांखे ख़बर न पई आहे। पखी वेंदा आहिनि, पखी वेंदो आहे त पखी खे बि मारे करे खाई छॾींदा आहिनि, तव्हां त जेको आहे इंसानु आहियो, तव्हांजा करोड़नि रुपया असांखे भरणा पवंदा। पर जेको ख़दशो हुयो, जेके ॻाल्हियूं हुयूं, वरी उन्हनि खां पोइ असां जीअं वेठासीं SP साहिबु जो बाबा हिनखे जेको गार्ड ॾियो, गाॾी ॾियो, असांखे उतां पोइ वठी जेको आहे शिकारपुर ताईं दोस्तनि छॾियो पुलिस जे अमले। वरी शिकारपुर खां ॿी वरी असांखे पुलिस उन्हनि वरी उन्हनि खे चयो त बाबा हिनखे लाड़काणे ते कहिड़े तरीक़े सां लाड़काणे ख़ैर सां तक़रीबन राति जो 1 बजे अची पुॻासीं। अची करे शुखराना कयासीं, शुखरानियूं निमाज़ूं पढ़ियूंसीं, सुबुह जो ख़ैरात सुहिणी नाज़ कई, माना असां जेको ॾिनो वञो जेको हूंदो हे हिकु कुदरती मुजदाना तौरु असां बची वियासीं। बाक़ी बचण जा इम्कान न हुया। हाणे रिसेंटली असांजा ख़बर बि इलाही हर शइ कईसीं दोस्तनि खे, वरी उन माण्हू उहो ई धाड़ेल साॻियो वरी उन नंबर मोबाइल ते ॻाल्हाई त यार तव्हां चरिया हुयो, हीअ वठी भॼी वियो, बेवकूफ़ी में हीअ कयो हीअ कयो, माना अहिड़े तरीक़े सां ॻाल्हाए थो ॼण का ॻाल्हि हुई न। उन जे बावजूदि वरी हाणे सोनी नाज़ खे कॉल आई, माना कल्ह न टियों ॾींहुं, उहा वरी असां SP साहिब खे ॿुधाई साईं कॉल आई आहे, जेको आहे असांखे धमकी था ॾियनि त ख़ैरात तव्हांजो हाणे ॿियो प्रोग्राम आहे मुंहिंजे भाणे जो, तव्हांखे इनवाइट कंदासीं ऐं तक़रीबन हुन में 20 फ़नकार हूंदा, माना उन्हनि खे 20 फ़नकार खणणा ई खड़ा कहिड़े बि सूरत में। हा हाणे शादी अहिड़ी का वॾी था कनि, सुपिनी खाईंदा केरु, हिकु वारो ॾींदा, माना हिकिड़ो वॾो मसइलो आहे। बहरहाल असां इहो चवंदासीं सभिनी दोस्तनि खे हिकिड़ो मैसेज आहे त महिरबानी करे जेके म्यूज़िशियन आहिनि, जेके म्यूज़िक सां वास्तो रखनि था या गुलकारी कनि था या अदाकार आहिनि, छो जो हुननि जो जेको टारगेट आहे नसरीन नाज़ मैडम खे खणी विया, उहे चवनि पिया उन मैडम खे बि असां खयोंसीं। हाणे उहो पंहिंजो पाण डायरेक्ट माना चई था ॾियनि फलाणनि खे असां खयोंसीं, टीननि खे असां खयोंसीं। ऐं पोइ उहा ख़बर पई त गैंग जागीराणी जी गैंग आहे, जेको छतो जागीराणी को नालो अथसि, 3-4 लख रुपया इनाम बि अथसि, उनजो फ़ोटो बि असां ठाहे उन मोकिलियो आहे, WhatsApp ते असां ॻाल्हाए बि थो फ्री थी करे, बाबा तव्हां परेशान न थियो, हीअं न कयो हीअं न कयो, माना दिलासा आसरा। उन 2 ॾींहं अवल ॿुधाए थो को मसइलो न आहे, तव्हां भॼी आयो त असां वरी ॿियो इंतज़ाम कयो आहे। उहा अॼु ख़बर पई असांखे जेको आहे 25-26 तारीख़ ते त कहिड़ो इंतज़ाम कयो। असांजे 4 फ़नकार खणी विया आहिनि, हेॾो मां मीडिया ते वेठो हर शइ ॿुधायमि, उन जे बावजूदि असांजा फ़नकार वरी हुते विया आहिनि, 4 फ़नकारनि खे यरगमार कयो अथऊं। तंहिंजे करे असां सभिनी दोस्तनि खे इहा ई इतलाह ॾियणु चाहियूं था, अदाकार हुजे फ़नकार हुजे, साॻिया ई माण्हू इहे ई गेंद आहे, ऐं तव्हांखे अहिड़ा मार्फत ॾींदा, अहिड़ो कमु कंदा, तव्हांजा डायरेक्टर तव्हांजा म्यूज़िशियन वारो हूंदो त म्यूज़िशियन वारे खे चवराए बाबा फलाणे हंधि तव्हां प्रोग्राम करे आयो, हथ करे अहिड़े हिसाब सां बान ॾेई माना सिक्योरिटी ॾींदा। हा सिक्योरिटी ॾींदा त तव्हां जी अचो माना अहिड़े हिसाब सां खणाए जल्द माल करे छॾींदा। इन करे महिरबानी दोस्तो, मां इहो चवंदोमांव त माना कोई बि न वञे इंटर एरिया आहे जेकी आहे ग़लति एरिया में, जेको आहे शिकारपुर खां परियों, चेकबाग खां परियों, घोटकी जे परियों, माना ईअं सम्झो जेको वियो माना गुम थी वियो। जहिड़े वक़्तु तव्हांखे इहो फील थियो त हाणे तव्हां असां किडनैप थियण वारा आहियूं या ऑलमोस्ट थींदासीं या अगवा थियण वारा आहियूं, त तव्हांजो छा माना रिएक्शन हुयो, छा पिया सोचो? बाबा मां सॼी ज़िंदगी फिल्मियूं कयूं आहिनि, सॼी ज़िंदगी ड्रामा कया आहिनि, पर हे जेको हुयो रियल मुंहिंजी फिल्म भरिजे पई हिकिड़ी। ऐं ॿियो त मूंखे पंहिंजो बि माना भउ हुयो त मूंखे बि त माना छॾींदा कोन, भेण मां करे मूंखे बि कोन विहारींदा, पर मसइलो इहो गाॾी जो भउ हुयो। ऐं जेके हुन में असां सां गॾु ॿिया असांजे सहारे अलाह जे सहारे हलिया, उन्हनि जो मूंखे तमामु घणो भउ त ख़ैरनि सां जेकॾहिं सभु वापसि थियो त अञा बहितर आहे, हालात अञा घणा ख़राबु थी वेंदा। ऐं यकीन कंदो फायरिंग मूंखे ख़बर न त कोई केरु थो फायरिंग करे, मां गाॾी में हेठि अंदरि गुत हणी हली वियमि। हा बसि माना हेठि थी वियो मां त, माना मूंखे मथां फायरिंग न लॻे, माना फायर को मूंखे न लॻे। एॾो माना तव्हांखे त ख़बर हूंदी आहे मौत खे फेस टू फेस माण्हू ॾिसे त हुनखे कहिड़ी तकलीफ़ हूंदी, त माना इहा ई मूंखे तकलीफ़ थी। बहरहाल जेको बि फ़नकार बग़ैर कंहिं मार्फत जे कंहिं बि शादी ते वञे थो या असांजो अदाकार वञे थो, मार्फत त हुई न मार्फत भली हुई, पर ॾिसो न मार्फत वारा माण्हू ई फिरी विया वक़्त ते, मार्फत वारा माण्हू ई फिरी विया, माना को भरोसे वारो माण्हू तव्हांजो आहे, तव्हांजो को क्लोज़ अहिड़ो आहे त तव्हां उन्हनि जी शादी उन्हनि जे प्रोग्राम ते वञो। बाक़ी
पके माण्हू जे प्रोग्रामनि ते वञो बाक़ी की जेको शिकारपुर शिकारपुर कंधकोट घोसपुर खानपुर कश्मीर एॾे त तव्हां प्रोग्रामनि ते वञो ई न एॾे प्रोग्राम न आहिनि थींदा तव्हांखे भाउ ई मोकिले भाउ मोकिले या अहिड़ो को दोस्त ई मोकिले उते रिसेंटली हिकिड़ो अहिड़ो मसइलो थियल हो जेको एस पी साहिबु असांखे ॿुधाए पियो चई बाबा तव्हां ते निकिरी आया आहियो पंहिंजे हिसाब सां की हिकिड़ो हाणे जी हिकिड़ो वाक़ियो थियो आहे चई गॾु कॉलेज में खाइण पीअण वारा दोस्त सखर जा जो 4 दोस्त हुया हिकिड़ो चई एॾो जो कच्छ जो इलाइक़े जो हुयो उते चई हुनखे फ़ोन करे चई मुंहिंजे सोट जी शादी आहे तव्हां दोस्त आहियो वॾे टाइम खां पोइ मिलिया आहियो तव्हां अचो असां ॾे जेको मानी वानी लाइ असां तव्हां दावत ॾियूं उहे दोस्त वीचारा 3-4 ॼणा जीअं आया जीअं लाइ जी गाॾी में विया त असां छा दोस्त जी शादी ते था वञूं उनखे उते घराए मानी खाराए हर शइ जॾहिं हथ वधि धोए उन्हनि चयो सर मुबारकी वारा ॾेई ऐं चयो वञण जी कई त उन्हनि चयो काॾे 4-5 ॾींहं वियो त सही चई मथे तव्हां हाणे आया आहियो 4-5 ॾींहं असां ॿाहिरि इहो हलायो आहे त तव्हां अॻुवा थिया यार इहो कीअं हलायो अथव माना मज़ाक में हुन चयो न यार ईअं न थींदो जॾहिं हुननि चयो मज़ाक थो करे अलाए दोस्ती में थींदो आहे न हिकिड़ो भोग बि हुन चयो छॾे यार असां वञूं था जीअं उथिया त चई बाबा छा ई दोस्ती आहे वेहो की असांखे माहौल ठाहिणो आहे पंहिंजे लाइ चई उनखे यर्ग माल करे उन दोस्ती में चई उनखे विहारे छॾियो तव्हां हाणे हिन मां मिसाल वठो त अॼु जी दोस्ती कच्चे ई दोस्ती सां तव्हांजो तालुक ई न हुजे उन ॻाल्हि आहे त सोणी चए थी मार्फत बि न माना केॾो बि माना तव्हांखे पको माण्हू डायरेक्टर हुजे अदाकार हुजे या सिंगर हुजे या म्यूज़िशियन वारो हुजे तव्हांखे चइबो आहे मुंहिंजे चवण ते तव्हां फलाणे इलाइक़े में तव्हां पुॼो इन्हनि इलाइक़नि में न वञो जैकबाद खां परियों घोटकी खां साइड ते कादरपुर साइड ते इहे इलाइक़ा हेॾो जेको आहे असांजो कश्मीर कंदकोट इलाइक़ो शिकारपुर खां परियों माना इहे ख़तरनाक भला कहिड़ा इंतज़ाम हुजणु खपनि अगरि तव्हां इन एक्सपीरियंस करे आया आहियो पाण छा हुजणु खपे त वञे फनकार त कीअं वञे आख़िर हुनजी बि रोज़ी रोटी आहे मसइलो इहो आहे सईद साहिबु असां इहो चवंदासीं हुकूमत खे त हिकिड़े इलाइक़े जी ख़बर आहे त बाबा ठीकु आहे हीउ हिकिड़ो बाईपास रोड आहे तव्हां ख़ैरपुर में वेंदव त जीअं अंदरि इंटर थींदव त अवल ई रेंजर्स वेठी आहे हीउ कच्चे वारे इलाइक़े में का रेंजर्स का फ़ौज या हेॾो मसइलो आहे माण्हुनि जी ज़िंदगियुनि जो ख़दशो आहे ज़िंदगियुनि सां खेॾियो थो वञे औरतुनि खे घुराए माना लेडीज़ खे घुराए अदाकारनि खे फ़नकारनि खे उते हिकिड़ो जीअं बाईपास खां लड़े थो माण्हू इहो जेको आहे सो वञे थो बडाणी इलाइक़े में त बडाणी में दाख़िल थियण खां पोइ हिकिड़ी फैक्ट्री हुजणु खपे वॾी त बाबा हुते चेकिंग थिए त पुलिस रेंजर्स जी या पुलिस जी हुजणु खपे तव्हां वञो था हेॾे त बाबा कंहिंजी मार्फत छो था वञो छा कमु आहे कहिड़ो अंदरि उहो जेको आहे माहौल आहे हा उते ट्रेस वारा वेठा हुजनि उन खां नंबर जेको आहे असांखे प्रोग्राम मिलियो आहे उनखे ट्रेस कयो वञे ख़बर पइजी वेंदी उते बाबा ग्रुप जो आहे कंहिं धाड़ेलनि जो आहे या छा आहे त उतां अगरि जेकॾहिं हे कनि त मां सम्झां थो त कोई बि मसइलो नथो थी सघे हा हाणे सुणी परे परे ताईं का चौकी न आहे परे परे ताईं का चौकी न आहे हाणे असां ऐं तव्हां आईंदा जेको बि प्रोग्राम कयूं उहो बि म्यूज़िकल प्रोग्राम कयूं त माना तव्हांजी नज़र में मूंखे तव्हां ऐं ॿियनि फनकारनि खे कहिड़ी एडवाइस कंदव त हाणे अगरि को बि फनकार वञे कंहिं बि प्रोग्राम ते म्यूज़िक वारे ते त उहो कहिड़ी सिक्योरिटी सां वञे मार्फत त कमु कोन थी रहियो त मार्फत ई कमु लाथो असांजो बि माना पंहिंजो प्रोग्रामनि ते त हाणे रोज़ी रोटी असां फनकारनि जी आहे त असां घर में त न वेहंदासीं न लाज़मी आहे मां ई केतिरो बि हुजां त बि मां त प्रोग्राम ते वञा ई वञा न पर पंहिंजी हिकिड़ी सेफ्टी हुजे पंहिंजी हिकिड़ी मज़बूती हुजे जीअं मां वयमि उतां मोटी आयमि ऐं जेको फनकार कल्ह विया आहिनि त उहे न मोटी सघिया आहिनि त इहे कुझु इंसान जो पंहिंजो कहिड़ा फनकार आहे थोरो ॿुधाइजो इहो लाल बख्श भट्टी वारा ऐं उनजा ॿाहिरि हा उनजा ॿाहिरि मिस्किन माण्हू मिस्किन सागी गैंग वारनि माण्हुनि घुरायो आहे सागे जब्बार नाले वारे घुरायो आहे ऐं 2 ॾींहं जब्बार मलिक नाले वारे घुरायो आहे 2 ॾींहं अॻु में मूंखे अगवा करण जी कोशिशि कई आहे न्यूज़ हली आहे रिपोर्ट हलियूं आहिनि सभिनी ॿुधियूं आहिनि उन्हनि चयो बाबा सुणी एडवर्टाइज़ थी करे हाणे कोई पंहिंजी एडवर्टाइज़ इन तरीक़े सां कंदो एडवर्टाइज़ एॾी बि माना माण्हू जा नाला खणी न करे सघंदी बसि उहो फनकारनि जो अहिड़ो सिस्टम शुरू थी वियो आहे न पाण खे माना प्रोमोट करण लाइ जेके फनकार ईंदा आहिनि अणॼाण फनकार उहे चवनि था ईअं ई एडवर्टाइज़ पंहिंजी ॾे फलाणो मरी वियो दिलि जे दौरे में वरी उतो एडवर्टाइज़ ठहे थी माण्हू वरी अहिड़ी एडवर्टाइज़ सम्झनि पिया ग़लति आहे फेक अलाह साईं बहितर कंदो ऐं तव्हां दोस्तनि खे इहा ई मां अर्ज़ु कंदुमि इहो ई अर्ज़ु कंदुमि ख़ासि करे जेके असांजा सिंगर दोस्त आहिनि या असांजा जेके बि स्टेज कंदड़ दोस्त आहिनि फनकार आहिनि होस्ट आहिनि जेके बि आहिनि उहे पंहिंजो सोचे सम्झे ऐं तमामु सावधानी बरते ऐं वञनि पंहिंजे प्रोग्राम ते वञनि रोज़ी रोटी त करणी आहे पर पहिरियों सभु शयूं तव्हां जेके ग्राउंड ते ॾिसो था उन्हनि खे बाक़ाइदे पंहिंजे हिसाब सां ॾिसी पंहिंजा तहफ़ुज़ात दूरि करे इनसिक्योरिटीज़ ख़तमु करे दैन पे प्रोग्राम ते वञो छो जो चवंदा आहिनि त जीव आहे त जहान आहे महिरबानी अल्लाह हाफ़िज़